सिंध हुकूमत कमिश्नरनि ऐं ॿियनि ऑफिसरनि जूं मुक़ररियूं बदिलियूं कयूं आहिनि। आबिद सलीम कुरैशी खे कमिश्नर सखर डिवीज़न मुक़ररु कयो वियो आहे। फयाज़ अब्बासी खे हैदराबाद डिवीज़न जो कमिश्नर मुक़ररु कयो वियो। फरहान गनी सेक्रेटरी आई.एंड.सी सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेशन मुक़ररु कयो वियो आहे। नयूं मुक़ररियूं बदिलियूं थियूं आहिनि। सिंध हुकूमत इन हवाले सां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। सिंध हुकूमत कमिश्नरनि ऐं ॿियनि ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे छॾियूं आहिनि। सिंध हुकूमत कमिश्नरनि ऐं ॿियनि ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं आहिनि। आबिद सलीम कुरैशी खे कमिश्नर सखर डिवीज़न मुक़ररु कयो वियो आहे। फयाज़ अब्बासी खे हैदराबाद डिवीज़न जो कमिश्नर मुक़ररु कयो वियो। फरहान गनी सेक्रेटरी आई.एंड.सी सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेशन मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। सिंध हुकूमत कमिश्नरनि ऐं ॿियनि ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे छॾियूं आहिनि। आबिद सलीम कुरैशी खे कमिश्नर सखर डिवीज़न मुक़ररु कयो वियो।